अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो ते भलीकार ऐं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे सिंध जे ज़िले सुजावल जी मालूमात ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो, लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त ॾिसूं था सुजावल खे। दोस्तो, सुजावल ज़िलो सिंध जो को पुराणो ज़िलो कोन आहे। अक्टूबर 2013 में ठठे ज़िले खे टोड़े सुजावल ज़िलो जोड़ियो वियो। सुजावल ज़िले जा 5 तालुका आहिनि: खारोछाण, शाहबंदर, जाती, मीरपुर पठेरो ऐं सुजावल। टंडो मोहम्मद खान, बदीन ऐं ठठो सुजावल जे सिंध जा वेझा ज़िला आहिनि। सिंध जे गादी वारे शहर कराची खां सुजावल 103 किलोमीटर जी दूरी ते आहे। पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद खां सुजावल 1385 किलोमीटर परे आहे। दोस्तो, चयो वञे थो त हिकु मुहाणो जंहिंजो नालो सुजावल ख़ासि खेली हो, जेको टालपुर मीरनि जो ख़िदमतगार हो। हिन अॻकथी कई त मीर फ़तेह अली ख़ान टालपुर खे पुट जो औलाद थींदो। हिन जी अॻकथी सही साबित थियण जी ख़ुशी में मीरनि हिन खे ही ज़मीन इनाम तौरु ॾिनी, जंहिंजी निस्बत सां सुजावल नालो रखियो वियो। हिन इलाइक़े में आम तौर ते सिंधी ॿोलीअ जो लाड़ी लहजो ॻाल्हायो वञे थो। कुझु आबादी सराइकी, बलोची ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी बि आहे। हिते हिंदू बिरादरी पिणु काफ़ी तादाद में रहे थी। दोस्तो, 2017 जी आदमशुमारी मुताबिक़ सुजावल ज़िले जी आबादी 7,80,000 आहे। सुजावल जी मौसम सियारे में थधी ऐं ऊन्हारे में बाक़ी सिंध जे मुक़ाबले में हिते गर्मी घटि पवे थी। सुजावल खे समुंड वेझो हुजण जे करे हितां जी आब हवा में नमी रहे थी। सुजावल ज़िले में कमंद, सारियूं ऐं कणिक मुख्य फसल आहिनि। दोस्तो, ज़िले ठठे ऐं सुजावल खे सिंधू दरिया धार करे थो। हितां जी पलो मच्छी मशहूरु आहे। सुजावल सिंधू दरिया ऐं समुंड जे वेझो हुजण जे करे हितां जी आसपास ढंढनि में हर साल हज़ारें रूस ऐं साइबेरिया जा परदेसी पखी हिते अचनि था। सियासी एतबार सां बाक़ी सिंध जीअं सुजावल में बि PP अॻिना आहे। सैयद अयात अली शाह शिराज़ी हितां NA 231 तां MNA आहिनि। PS 75 तां शाह हुसैन शाह शिराज़ी MPA आहिनि। PS 76 तां मोहम्मद अली मलकानी MPA आहिनि। दोस्तो, हिन टिनी जो तालुक़ो PP सां आहे। वीडियो खे तव्हां लाइक करे छॾियो हूंदो। जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो त सब्सक्राइब ज़रूरु करे वञिजो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।